बहरिया इंतजामिया सिंध हाई कोर्ट पारां कम रोकण वारे हुकुम खे थुॾींदे ॿीहर कब्ज़ो शुरू करे छॾियो। सदियुनि खां क़ाइम उस्मान अल्लाह रखियो गबोल ॻोठ ते बहरिया टाउन इंतजामिया जे सिक्योरिटी गार्डन चढ़ाई करे ज़बरदस्ती ॻोठ मां 4 दीवारी कढण लाइ ॻोठाणनि खे लॾाइण जी कोशिश कई। ॻोठाणनि मुबारक गबोल, आरिफ गबोल, वसीम गबोल, लियाकत गबोल ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त उन्हनि जो अल्लाह रखियो गबोल ॻोठ सदियुनि खां क़ाइम आहे। सदियुनि खां वठियल माण्हुनि सां बहरिया टाउन इंतजामिया सिंध हुकूमत जे आधार ते ज़ुल्म करे रही आहे। असांजी मदद करण बदिरां सिंध हुकूमत बहरिया टाउन जी मदद करे रही आहे। ॻोठाणनि वधीक चयो त बहरिया टाउन इंतजामिया पहिरें ॾींहं खां सिंध हुकूमत जी सरपरस्ती हेठि ज़ुल्म करे रही आहे। ॻोठाणनि जी मुज़ाहमत ते दहशतगर्दी या कलम हणी गिरफ़्तारियूं पिणु कयूं पियूं वञनि। इहो नओं सिलसिलो शुरू कयो आहे। हुन चयो त हीउ हुननि जो ॻोठ क़दीमी आहे, सदियुनि खां वेठल आहिनि। ज़ुल्म जी इंतिहा आहे जो असांजो जीअण जंजाल कयो आहे। ॻोठाणनि चयो त बहरिया टाउन जे सिक्योरिटी गार्डन सां गॾु मली पुलिस उन्हनि जो जीअण जंजाल कयो आहे। हुननि चयो त उन्हनि जो स्कूल, कम्युनिटी हॉल, असांजे क़दीम ॻोठ सां गॾु माॻ, क़ब्रिस्तान सभु कुझु बहरिया टाउन जे कब्जे हेठि आहिनि। हू 8 सालनि खां बहरिया टाउन जे ज़ुल्म जा शिकार आहिनि। ॻोठाणनि वधीक चयो त हिन वक़्त बि हर रोज़ बहरिया टाउन इंतजामिया उस्मान अल्लाह रखियो गबोल ॻोठ ते चढ़ाई करे ज़बरदस्ती ॻोठ ख़ाली करणु चाहे थी। सिंध गवर्नमेंट ऐं पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां पुरज़ोर अपील आहे त इन शयुनि जी नोटिस वठे। जीअं असांजे जेके काठोड़ में 48 ॻोठ आहिनि साईं, उहे इन जी अदब में या बालार करणु चाहे थो असांजे काठोड़ में। हिननि आला अख़्तियारनि सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खां मुतालो कयो आहे त उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जे ॻोठ खे बचाए सर्वे ऐं लीज़ ज़मीन वापसि कराई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।